हाणे शाइर ऐं अदीब ऐं मतिलबु हीअ जेके राइटर्स इहे बि ॻाल्हाइणु शुरू कयो आहे। उन मां कुझु अहिड़ा लेखक ऐं असांजा इनलाइटेंड माण्हू बि आहिनि जिन्हनि जो काफ़ी डिघो अरसो लाड़ो सरकारी दौर ॾे रहियो, उहो बि हाणे ज़ाहिर हू बि सिंध जा हुआ त आहिनि न, त हू बि शदोमत सां हिन जी मुखालफ़त कनि पिया। ऐं हीअ शइ जेका आहे हू हिकिड़ी ग्रास रूट लेवल हीअ को फेस्टिविटी न पई थिए। हीअ अगरि हीअ सम्झनि पिया दरवेश अगरि को वेठे के ॿाहिरि, त हीअ को मिड़ई माण्हुनि खे हिकिड़ो रोशो हथायल आहे, ऐं मिड़ई आहे ॿार ईअं कनि पिया, हीअ रोशो न आहे, हीअ को फेस्टिविटी न आहे, हीअ को जशन न पियो मल्हाइजे। हीअ हिकिड़ी कावड़ जेका आहे हू बतदरीज हिकिड़ो पंहिंजो टेम्पो ठाहे पई, वधे पई। हीअ घटिबी कोन। अगरि को सोचे पियो इस्लामाबाद में वेही त हीअ वक़्त सां थकिजी पवंदा, थकिजनि त तॾहिं जॾहिं ॿ टे माण्हू हुजनि ऐं को कॉज़ अहिड़ो हुजे जेको सम्झिजे त हुनजी शिदत, हीअ त जीअं जीअं माण्हुनि में ॾिसो न हसासियत वधंदी, जीअं जीअं माण्हू हुन ॻाल्हि खां वधीक हुनजे बारे में ॻाल्हाईंदा ऐं हुननि खे इहो लॻंदो त यार असांजी ॻाल्हि खे एहतिजाज खे केरु मोटी न पियो ॾिए, त माण्हू जी चिड़ वधंदी आहे। ॾिसो सवाल इहो आहे त को सियासी कॉज़ हूंदो आहे, को फलाणो गिरफ़्तार थी वियो, जमहूरियत जी आज़ादी फलाणी, ठीकु आहे, हिन सां माण्हू जुड़ियल हूंदा आहिनि। लेकिन मूंखे कल्ह के माण्हू चयो पियो चई हाणे ॿारहाड़ी अगरि तव्हां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी हुते त माण्हुनि जो सिधो वास्तो ई पाणी सां आहे। हुननि खे ख़ैर सिले पुछड़ी वारनि खे त उहो ई पाणी नथो मिले, त हुननि जी त सालनि जी बाहियूं आहिनि। त हू सोचे ई घबराए वञनि था त यार हींअर जॾहिं असांखे कैनाल बि न ठहिया आहिनि त बि असांखे मुश्किल सां आख़िर में थोरो घणो ईअं ॼण ख़ैरात में पाणी मिलंदो हुजे, एतिरो मिले थो असांजी जंहिंमें असीं पोखी कयूं था, जंहिंमें बचनि जो पेट गुज़र कयूं था। कैनाल ठहंदा त एतिरी अरबी फ़ारसी त अंगूठा छाप माण्हू खे बि आहे न त सही, उहो पाणी बि न मिलंदो। सिंपल लॉजिक आहे। सो इट्स नॉट कि ही को बुख ऐं उञ को अहिड़ी शइ न आहे जेको वक़्त सां माण्हू खे विसरी वञे या हुन ते थधो थी वञे। तेज़ थींदी सिर्फ़ु मूंखे इंतज़ारु अञा बि आहे त मूंखे सम्झ नथो अचे, सम्झ त ख़ैर अचे थो मूंखे, पर कराची में जेको असांजो जेको उर्दू ॻाल्हाईंदड़ या पंजाबी ॻाल्हाईंदड़ या पश्तो जेका सिंध सां जुड़ियल आहिनि, बाक़ी जेके हितां ॿियनि सूबनि में वेंदा आहिनि उहो त ठीकु आहे, हिते कमाइण लाइ आयल आहिनि, हुननि जी त ॻाल्हि नथो कयां, पर जेके मुस्तक़िल वासी आहिनि सिंध जा उहो सेंसिटाइज़ ओतिरो न पिया थियनि हिन इशू सां। हू मतिलबु उनजा सबब आहिनि। उहो सबबु इहो उनमें बेसिकली त भई जेको कराची जी पॉलिटिक्स या कराची जे माण्हुनि सां उर्दू स्पीकिंग सां ख़ासि तरह सां जेके असांजा जेके हुननि जी पॉलिटिकल फोर्सिस, जेके हुननि जा इंटेलेक्चुअल्स, जेके हुननि जी मीडिया, हुननि कॾहिं बि पाणी जे मामले ते हिते जे माण्हुनि खे सेंसिटाइज़ न कयो आहे त हीउ तव्हांजो बि ओतिरो ई इशू आहे जेतिरो दादू वारे जो आहे, जेतिरो ही लाड़काणे वारे जो आहे, जेतिरो घोटकी वारे जो आहे। पाणी त अहिड़ी शइ आहे जेको सुभाणे कराची वारनि खे बि भोगणी पवंदी, पर हिते जो माण्हू अञा छाकाणि हिते जी मीडिया, हिते जी स्टेक होल्डर्स, पॉलिटिकल स्टेक होल्डर्स ऐं इंटेलेक्चुअल्स हुननि कॾहिं सेंसिटाइज न कयो। ये सिंधियों का मसला है, ये सिंधियों का मसला नहीं है, ये सिंध का मसला है, ये एग्रीकल्चर करने वालों का, हाँ ये ज़राअत वालों का मसला है, ये वडेरों का मसला है, ज़मींदारों का मसला न। ओतिरो ई मसलो जूड़िया बाज़ार में या लालू खेत में रहंदड़ ऐं जूड़िया बाज़ार में कारोबार कंदड़ या सदर में दुकान खोलींदड़, इन सभिनी जो मसलो आहे। ऐं इहा ॻाल्हि देर ही माज़ी में बि ईअं थियो आहे, ये देर सवेर असांजे जेको कराची जा जेके माण्हू जेके मैटर कनि था, जिन्हनि आवाज़ हुननि ताईं पहुचे थो, उन्हनि खे माज़ी में बि इहो थियो आहे। ॾिसो हींअर बि उहे ग़लती कनि पिया। अगरि उञ ऐं बुख दादू में हूंदी, ख़ुदा न ख़ास्ता जैकोबाद में हूंदी, बदीन में हूंदी, ठठा में हूंदी, इहे न आहे, नामुमकिन आहे त उञ ऐं बुख जेका आहे उहो कराची में न वधंदी। ही तो वबा की तरह कराची में आएगी, भूख और प्यास। तो ओॾीमहिल हिन खे हींअर भले न केरु चए त न हमारा क्या जाए, ही हमारा क्या जाए जो तसवुर ई न हुजणु खपे, ही सभिनी का जाए। ऐं हिन में ॾिसो लेकिन बहरहाल जेका पाण खे हींअर शिदत नज़र अचे पई, अञा बि आउं सम्झां थो त ही वक़्त सां वधंदी, घटिबी न।
आऊं चवां पियो त हाणे टारगेट सिंध जो मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे इहो हुजणु खपे त ही जेको मनसूबो अनाउंस थियल आहे इहो हाणे शेल्फ खे हाणे छा सिंधी में सही लफ़्ज़ छा हूंदो शेल्फ मतिलबु उनखे मनसूख़ कयो मिटी पाव ख़तमु कयो इहो बहस ई न आहे हाणे अगरि मूंखे बि केरु चए थो हल तोखे ॾेखारे अचूं भई न ॾिसणो आहे मूंखे उहो पर्चो ॾिसणो आहे सरकारी जंहिंमें बस इहो लिखियल या टीवी ते शहबाज शरीफ़ जो बयानु ॾेखारियो त बाबा हीउ ख़तमु करे छॾियासीं मूंखे मतिलबु हाणे ॾिसो न हाणे हिन खां ॻाल्हि चढ़ी वई आहे ऐं तव्हांजी ॻाल्हि ॾिसो अगरि पीपल्स पार्टी मुज़ाहिरा करे पई जेको साईं समूह साहिबु चयो ॾिसो साईं ॻाल्हि इहा आहे त अगरि सिंध मतिलबु कंहिं घर ते को मुश्किल अचे थी त जेके हुते मतिलबु असांजे माशरो आहे उहे बि कुदरत में जिस्मानी तरह मर्दनि खे थोरो मज़बूत ठाहियो आहे त जेके घर जा मर्द हुजनि था या वॾा हुजनि था हलो मर्द ऐं औरत खे हिन में नथा पाइनि सिंफ़ी मामले में नथा कयूं जेके अडल्ट्स हुजनि था जेके ताक़तवर हुजनि था जिस्मानी तरह उन्हनि जी पहिरीं ज़िम्मेवारी आहे त हुनखे ॾिसनि हाणे हिते आउं वॾो नंढे जी ॻाल्हि न पियो कयां सिंध में जेको पॉलिटिकल मैंडेट मिलियल आहे ऐं हुन बहस में नथो पिया त फॉर्म 45 47 न जेको मैंडेट मिलियल आहे उहो पीपल्स पार्टी खे मिलियल आहे त सुभाणे अगरि ख़ुदा न ख़ास्ता अगरि ही कैनाल ठहिया त जेके ही असांजी ॿियूं धुरियूं कनि पियूं हिननि खां जेतिरो सैकड़ो हुननि खे वधीक मैंडेट मिलियल आहे कि हिननि मां जेके रोडनि ते आहिनि मां कंहिंखे हिकिड़ी सीट में न आहे त 100 सैकड़ो वधीक ज़िम्मेदारी पीपल्स पार्टी ते पए थी हिन में त सिंपल मैथ्स आहे न सर ऐं को मैथमेटिक्स आहे सिंपल त जंहिं वटि वधीक जंहिंखे मैंडेट मिलियल आहे उहो वधीक रिस्पॉन्सिबल आहे न तंहिंजे करे माण्हू उमेद बि वधीक उनमें कनि था पर अगरि पीपल्स पार्टी बि उहो ई करे पई जेको सभु कनि पिया जेको अंगारे वारे ॾींहुं खां कंदा मां न चयो न कनि ऐं बिल्कुलु मूंखे केरु थींदो आहे चवण वारो लेकिन ॻाल्हि इहा आहे त पोइ उन फ़र्क़ु छा आहे उहो त सिंध जा माण्हू बिना पार्टियुनि ऐं बिना तंज़ीमनि जे बि कनि पिया सो पीपल आर एक्सपेक्टिंग मोर ऐं मोर सिंपल आहे जेका पोइ शर साहिबु ॻाल्हि कई शर साहिबु मूं त कल्ह जेॾी महिल इहो अनाउंस कयो तॾहिं महिल ई हिन ते अगरि तव्हां कल्ह को मूं वारो शो ॾिसो त मूं हिन में ॻाल्हायो हिन ॻाल्हि ते त ॾिसो तव्हां एहतिजाज कयो पिया इहो त ॿिया बि कनि पिया तव्हां खां त माण्हू उमेद इहा रखे वेठा आहिनि त तव्हां वञी इस्लामाबाद हुकूमत खे चओ तैमूर टालपुर साहब पीपल्स पार्टी जा चवनि था लताणी छॾींदासीं वफ़ाक़ी सरकार खे अगरि जे केनाल में कमु ओ बिस्मिल्लाह न एग्ज़ैक्टली बिस्मिल्लाह हणो रुगो हाणे उते बाई इलेक्शन जे करे त न हणो न हणो लत त पोइ ॾिसूं कीअं थो ठहे एग्ज़ैक्टली क्वेश्चन इहो आहे त चवण ऐं करण में बि त मसइलो आहे न इहो त लत आउं त चवां थो लतूं वतूं बि न हणो आउं त चवां थो तव्हां चिता त ॾियो त भई हेतिरे ॾींहंनि में न थियो त असीं जेको आहे हू सो माण्हुनि जी जंहिंमां जहिड़ी तवका हुजे न सर सर पाण सहाफ़ी आहियूं त माण्हू पाण मां सहाफ़त वारी तवका कनि न हिन खां वधीक एडमिनिस्ट्रेटिव ड्यूटी में अगरि सो गवर्नमेंट आहे ऐं वफ़ाक़ी हुकूमत जेको करे थी उन में तव्हां नथा चई सघे पीपल्स पार्टी ते असीं भाईवार न आहियूं सवाल ई ॿुधायो त छाकाणि त असीं काबीना में न आहियूं तव्हां काबीना में न आहियो पर तव्हां हुन हुकूमत जे हुजण जो सबबु आहियो वॾी थूणी जेका नवाज़ लीग सरकार खे लॻल आहे हिन सरकार बीठल जेका आहे हुन में अहम थूणी जेका पिलर आहे उहो पीपल्स पार्टी जो आहे पीपल्स पार्टी खे सिंध जे माण्हुनि जी MNAs अक्सरियत जेका आहे सिंध मां आहे सो हीउ सिंध जो वोट आहे हाणे सिंध जो वोट सिंध जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थिए पियो इहो त पोइ